إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون हर किस्म दी हमद सना वडाई वाखान किबरियाई अदमत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरक के जुगाए ला तादाद अनगण्या बेहिसाब दुरूद सलाम जन हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम अज जे
खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान आहे त जिन्न मखलूक आहे ऐं जिन्ननि जो क़िस्मूं, जिन्ननि जो तारुफ़। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जहान में कई मखलूक़ूं पैदा कयूं आहिनि। उन्हनि मखलूकनि में हिक मखलूक जिन्न भी आहे। जियां ज़मीन आसमान सिज चंड तारा पानी पानी इंसान पखी पखण जानवर वण टिण पत्थर कई मखलूक आहिनि अल्लाह ताला पैदा कयो आहे। उन्हनि में जिन्न पर हिक मखलूक आहे। अल्लाह तबारक व तआला जेके अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन मबूस फरमाया, समूरी कायनात जे मखलूकन मजा सिर्फ बा मखलूकों अड़ियो आहिनि जिन्हनि ते अल्लाह तबारक व तआला जहन्नम ऐं जन्नत जो फैसलो रखियो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्ही मखलूकन जे ज़िम्मे इहा ॻाल्हि लॻाई आहे त अव्हां खे जेके भी अल्लाह तबारक व तआला पैगंबर मोकिलिया उन्हनि जे फरमान मुताबिक ज़िंदगी गुज़ारणी आहे। अल्लाह जी इबादत अंबिया जी इताअत तव्हां खे लाज़मी करणी आहे। पोइ जेकॾहिं तव्हां जिन्न ऐं इंसान अल्लाह ताला जी इबादत ऐं अंबिया जी इताअत में ज़िंदगी गुज़ारींदव तो दुनिया में आखिरत में अवां जे भलाई कामरानी कामयाबी इज्जत अल्लाह जे तरफां राज़को इनामात आहिनि। जेकर दुनिया में तव्हां इंसान और जिन्न अल्लाह जी इबादत का मुंह मोड़े करे पंहिंजी मनमानी गुनाहन वारी जिंदगी गुजारी, अंबिया जे दीन के उन्हनि जी रहनुमाई के उन्हनि जी शरीयत के छॾे करे पंहिंजे फैसलन ते जिंदगी गुजारी तो पोइ दुनिया में भी दर बदर आखिरत में भी दर बदर थींदो। अल्लाह तबारक व तआला अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन जे बअसत जो जिम्मेदार बिन मखलूकन के ठायो, इंसान ऐं जिन्न। बाक़ी जेके भी मखलूक आहिनि उहे सब जो सब जिन्नन ऐं इंसानन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां हिकु नेमत आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां उन्हनि जे लाइ फ़ाइदे जे लाइ आहिनि। ॿ मखलूक जेके आहिनि जिन्न ऐं इंसान, जियां इंसानन जे लाइ अल्लाह ताला अहकाम जारी कया, नमाज पढ़ो जिन्हनि खे बि नमाज पढ़णी आहे, तौहीद इख्तियार कयो जिन्हनि खे बि तौहीद इख्तियार करणी आहे, ज़कात ॾियो जिन्हनि खे बि ज़कात ॾियणी आहे, इंसान रोज़ा रखो जिन्हनि खे बि रोज़ा रखणा आहिनि, इंसान ज़ना खां बचो जिन्हनि खे बि ज़ना खां बचणो आहे, इंसान चोरी न कयो जिन्हनि खे बि चोरी खां बचणो आहे। इंसान जा जेके भी मामलात अल्लाह तबारक व तआला ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस में ज़िक्र कया आहिनि, उहे सभ जा सभ अहकाम जिन्हनि जे लाइ पिया आहिनि। पाकाई सफ़ाई, सच ॻाल्हाइण, हया अखलाक, मेहमान नवाज़ी, इज़्ज़त मोहब्बत, ये सब जीअं इंसाननि ते हक़ आहिनि इंसाननि जा, ऐं अल्लाह तबारक व तआला जिन्ननि जे बारे में बि तज़किरा फरमाया, जिन्ननि ते बि उहो ई हक़ आहिनि लागू। जीअं शरीयत इंसाननि जे लाइ आहे ईअं शरीयत जिन्ननि जे लाइ आहे। जीअं इंसाननि जा इंसाननि ते हक़, इंसाननि ते जानवरनि जा हक़, इंसाननि ते पखी पखणनि जा हक़, ईअं ई अल्लाह ताला इंसाननि ते जिन्ननि जा हक़ ऐं जिन्ननि ते इंसाननि जा हक़ भी लागू कया आहिनि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम पाक जे अंदर इरशाद फरमायो, वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं जिन्ननि ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे पंहिंजी बंदगी जे लाइ, पंहिंजी इबादत जे लाइ। कई अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके जिन्ननि जो मुतलक तौर इनकार कनि था त जिन आहिनि ई कोन, जिन्ननि जो वजूद ई कोन्हे।
इहो एक बातिल ख्याल आहे त बाबा जिन आहिनि, जिन मखलूक आहे, जेकॾहिं आहिनि त पोइ असांखे ॾिसण में छो नथा अचनि? पोइ ॾिसण में अचे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में कई जगह ते जिन्ननि जो तज़किरो बि कयो, जिन्ननि जी ख़ल्क़त जो तज़किरो बि कयो, जिन कॾहिं पैदा थिया उहो बि तज़किरो कयईं। त अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान पाक में जिन्ननि जे वजूद, जिन्ननि जी मखलूक हुजण जो ज़िक्र आहे। फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मु जिन्ननि ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे पंहिंजी बंदगी जे लाइ, पंहिंजी इबादत जे लाइ। अल्लाह रब करीम इन आयत करीमा जे अंदरि जियां इंसाननि जी जिन्स क़ौम जो ज़िक्र कयो आहे, ख़ल्क़त मख़लूक जो ज़िक्र कयो आहे, ईअं ई जिन्ननि जो कयो आहे। जीअं अल्लाह से ॿुधायो त इंसान मुंहिंजी बंदगी जे लाइ पैदा थिया आहिनि, ईअं ई जिन्न रब्बुल आलमीन जी बंदगी जे लाइ पैदा थिया। जिन्न कॾहिं पैदा थिया? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिम मिन हम्इन मसनून। तहक़ीक़ असां इंसान खे पैदा कयो आहे हिकु धप वारे गारे किच मजा। वल जान्न ख़लक़नाहु मिन क़ब्लु मिन नारिस समूम। ऐं असां जिन्ननि खे बि पैदा कयो आहे इंसान जी पैदाइश खां, इंसान जी ख़ल्क़त खां पहिरियां जिन्न पैदा थिया। ऐं छा मां पैदा कयोसीं? मिन नारिस समूम, बाह मजा पैदा कयोसीं, बाह जे शोलनि मजा पैदा कयोसीं, बाह जे टांडनि मजा, चिंगनि मजा पैदा कयोसीं जिन्न खे। इन आयत करीमा में अल्लाह से जा फरमायो जिन्न पैदा थिया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे पैदा कयो आहे, उन्हनि जी मख़लूक आहे। ऐं जिन्न कॾहिं पैदा थिया? इंसान जी ख़ल्क़त खां पहिरियां, इंसान जे वजूद में अचण खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला जिन्ननि खे पैदा कयो आहे। ऐं छा मां पैदा कयईं? बाह मजा, बाह जे टांडनि मजा, बाह जी जेके चिणकूं ॾामंदियूं आहिनि उन्हनि मजा। ऐं ॿी जॻह ते अल्लाह तबारक व तआला बाह जे दूंहें जो बि ज़िक्र कयो आहे। तो अल्लाह तबारक व तआला जिन्ननि खे पैदा कयो आहे। जिन्न इंसान खां पहिरियां जी पैदाइश आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान पाक में ज़िक्र कयो आहे जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, उन में रूह कयईं। पोइ अल्लाह ताला चवे थो वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबरा व कान मिनल काफिरीन। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन पैदा कयो, आदम अलैहिस्सलाम जिन वजूद में अची विया हलिया, रूह ई साहब फूकजी वियो हलियो। पोइ रब करीम फरमायो त मूं फ़रिश्तनि खे हुकुम ॾिनो आहे तव्हां आदम खे सजदो कयो। रब करीम फरमायो सभिनी सजदो कयो इल्ला इब्लीस, सिवाय इब्लीस जे। ऐं इब्लीस केरु हुयो? कान मिनल जिन्न, इब्लीस शैतान जिन्ननि मजा आहे, इहो जिन्न हुयो हिकिड़ो। अल्लाह तबारक व तआला जीअं पहिरियां हिकिड़े आदम खे पैदा कयो, उन खां पोइ उन मझाई हज़रत बीबी हवा खे पैदा कयो। फरमाया अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा। ओ इंसानो ॾिजो पंहिंजे उन रब करीम खां, उन परवरदिगार, उन पालनहार खां जंहिं अव्हां खे हिकु नफ़्स मां हिकु जान मजा पैदा कयो। अल्लाह से फरमायो तो उन हिकु जान मजा रब्बुल आलमीन उन जी माईअ खे, उन जी ज़ाल खे पैदा कयो। वबथ मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ। पोइ उन्हनि ॿिन्ही मजा, इन हिकिड़े जोड़े मजा रब्बुल आलमीन कई इंसान पैदा कया, कई मर्द पैदा कया, कई औरतूं पैदा कयूं। ताजो इहो सिलसिलो क़यामत ताईं पियो हलंदो। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन सभ खां पहिरियां हिकिड़े जिन्न खे पैदा कयो, उन जी नस्ल बि ईअं ई रब्बुल आलमीन हलाई।
अल्लाह रब्बुल आलमीन जदा हजरत आदम अलैहिस्सलाम जिनके सजदे जो हुक्म ॾिनो फरिश्तन खे तो ओॾी महिल इहो जिन हिकु मौजूद हुयो। उन्हें चयो त आउं सजदो कोन कंदमि। उन्हें वॾाई कई, उन्हें तकब्बुर कयो, उन्हें आकड़ कई, उन्हें अरदाई कई, उन्हें फुंड ॾेखारी। अल्लाह रब्बुल आलमीन के चयाई त रब करीम तो इनके मिट्टी मजा पैदा कयो आहे, मूंखे तो बाह मजा पैदा कयो आहे। यानी शैतान रब्बुल आलमीन के ॿुधाइण पियो चाहे त इहा मिट्टी बि तॾहिं पची तैयार थींदी आहे जॾहिं बाह में पवंदी आहे। लिहाजा बाह जो मान मकाम मर्तबो इन मिट्टी खां आला आहियूं तमां। इन जे करे आउं उन शइ मां पैदा थियो आहियां जेका मट्टी खां आला ऐं उत्तम दर्जे में आहे, वॾी ताक़तवर शइ आहे जेका मट्टी खे बि पचाए तैयार कंदी आहे। रब्बुल आलमीन के जेॾी महिल इब्लीस इहो जवाबु ॾिनो, अल्लाह रब्बुल आलमीन इन इब्लीस के उन्हीअ महल जन्नत मां तड़े छॾियो। अल्लाह जी रहमत का मायूस महरूम थी वियो हलियो। अल्लाह रब्बुल आलमीन जेका इज्जत ॾिनी हुई उहा इज्जत बि खसिजी वई हली। अल्लाह रब्बुल आलमीन जेको मकाम ॾिनो हुयो उहो मकाम बि खसिजी वियो हलियो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जो मर्तबो जिन्न क़ौम खां, जिन्न ख़ल्क़त खां, जिन्न इंसान खां मथे रखियो आहे। सम्झंदा हलियो ॻाल्हि। जीअं इंसान जो वजूद आहे या जिन्न जो भी वजूद आहे, जीअं इंसान जी ख़ल्क़त आहे या जिन्न जी भी ख़ल्क़त आहे। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के पैदा कयो या जिन्न भी पैदा थियो। इंसान जो मान मकाम मर्तबो रब्बुल आलमीन जिन्नन खां मथां रखियो आहे। जे इंसान जो नस्ल तो हले ईअं शैतान जिन्नन जो भी नस्ल तो हले। अफतत्तखिदूनहु व दुर्रियतहु औलिया मिन दूनी व हुम लकुम अदुव्वुन बिअसलिज़्ज़ालिमीन बदला। अल्लाह रब्बुल आलमीन अपने कलाम पाक में जियां इंसानन जे औलाद जो जिक्र कयो आहे ईअं जिन्नन जे औलाद जो भी जिक्र कयो आहे। जे इंसान शादियूं कंदा ईअं जिन्न भी शादी कंदा। जियां इंसानन जी ख़ुशी गमी आहे ईअं जिन्नन जी भी ख़ुशी गमी आहे। जे इंसानन जो नस्ल वधंदो आहे ईअं जिन्नन जो भी नस्ल वधंदो आहे। जे इंसानन जे नस्ल ख़ुशी थींदी आहे, नस्ल ख़त्म थींदो आहे, या जिन्नन जो भी नस्ल ख़त्म थींदो आहे। अल्लाह से फरमायो तो मुंहिंजा बानो इंसान हो, छा तव्हां मो रब करीम के छॾे करे तव्हां जिन्नन जे पोयां लॻो पिया, तव्हां जिन्नन खां डिॼो पिया, तव्हां जिन्नन में वॾी ताक़त जो अक़ीदो ऐं उमेदो रखियो वेठा आहियो। तव्हां जिन्नन के पंहिंजो महबूद ख़ुदा ठाहे वरितो आहे। अहिड़ा असां वटि मोकलात जो हीअं मां हूअं करे छॾींदा। तव्हां मो रब करीम के छॾे करे तव्हां इब्लीस ऐं इब्लीस जी औलाद जिन्न ऐं जिन्न जी औलाद के पंहिंजो दोस्त, पंहिंजो ख़ैर ख़वा, पंहिंजो यार ठाहे वरितो आहे। पर ॿुधो, रब्बुल आलमीन वटि ज़ालिमन जो मददगार ज़ालिम थी पवे त अल्लाह वटि इन्हनि जी का हैसियत कोने का। जालिम जालिम जो मददगार थे केतरा जालिम गजे पवन, पर ये वरी भी पुछड़ा ही रहंदा। इन आयत करीमा छा साबित थियो त जिन्नन जी औलाद भी आहे। जिन्नन जी रिहाइश किथे आहे, जिन रहन किथे था। हिकड़ी त आम ऐं मशहूर ऐं मारूफ हदीस पाक आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शैतान जिन्न हर इंसान जे रगन मझे ईअं हलंदो आहे जीअं रगन मंझि रत हलंदो आहे। शैतान जिन हर हिकु इंसान सां गॾु आहे। हिकु जिन शैतान हिकु इंसान पाण में गॾु आहे। ईअं रत जीअं उन जे रगन में हलंदो आहे, उन जे सोचनि में मुदाख़िला, छो जो अल्लाह जी तरफ़ां उनखे छूट ॾिनल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिन माण्हुनि खे जन्नत मां तड़े कढियो पे शैतान खे,
तो शैतान चयो त अल्लाह मूंखे मोहलत दे। अल्लाह से फरमायो तोखे मोहलत आहे, तोखे मोहलत आहे, भले वञी तूं इन्हनि खे वरगला पंहिंजे आवाज़ सां, पंहिंजे लश्करनि सां, पंहिंजे ख़ुशियुनि सां, पंहिंजे घोड़नि सां, पंहिंजे रंगनि ढंगनि सां, भले वञी इन्हनि खे गुमराह कर, पर यादि रखजांइ इन्न इबादी लैस लका अलैहिम सुल्तान। रब्बुल आलमीन इंसान जिन्न जी दुश्मनी बयान करण खां बाद में रब करीम फरमायो आओ जिन्न इंसाननि मजा जेके मुंहिंजा बाना हूंदई, जेके मूं रब्बुल आलमीन के सच्ची दिल सां मञीदड़ हूंदा, मूं रब्बुल आलमीन जी सच्ची दिल सां इबादत करण वारा हूंदा, जिन्हनि वटि मूं रब्बुल आलमीन जो हया हूंदो, उन्हनि जे मथां तुंहिंजो ज़ोर कोन हलंदो, उहे तुंहिंजे चए में कोन ईंदा, उन्हनि ते तुंहिंजी का ताक़त हमलो कान करे सघंदी। केतिरा बि वस हलाए छॾजांइ, पर जेके मूं रब सां मुंहिंजा बाना मुंहिंजो बानियो सचो हूंदो, उन्हनि जे मथां तुंहिंजो को बि ज़ोर ज़बरदस्त जबर न हली सघंदो। केतिरियूं बि उन्हनि जे साम्हूं तो ख़वाहिशात साम्हूं आणी, केतिरा बि रंग ढंग उन्हनि जे साम्हूं आणी, पर उहे तुंहिंजे ताबे कोन थींदा। जिन्न इंसान अल्लाह तबारक व तआला दुश्मनी भी बयान करे सके। जीअं जिन्ननि में ये जिन्न शैतान ॻाल्हि साॻी आहे, अल्लाह तबारक व तआला जीअं इंसान आहे, इंसान में भी शैतान आहे, इंसान में भी शैतान आहे। ईअं कोन्हे त असां इंसान सभु भलो उड़ाई, इंसान ख़ूबसूरत आहे। अल्लाह तबारक व तआला सूरत अनआम 8 सिपारे जे अंदर जीअं जिन्ननि खे शैतान चयो आहे, ईअं इंसाननि खे बि शैतान चयो आहे। जीअं जिन्ननि में शैतान आहिनि, ईअं इंसाननि में बि शैतान आहिनि। वकज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीनल इंसि वल जिन्न यूही बअदुहुम इला बअदिन ज़ुख़रुफ़ल क़ौलि गुरूरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो जेके नबी सगोरा आया, नबियन सगोरनि जिन अल्लाह जी तौहीद जी दावत तबलीग कई, तो पोइ जीअं जिन्ननि मज़ा दुश्मन नबियनि जा उथी बीठा, तीअं इंसाननि मज़ा बि दुश्मन शैतान उथी बीठा। जीअं जिन हिक ॿिए ॾांहुं वेही करे ॿुधाईंदा, पैगाम ॿुधाईंदा, त अॼु हिते ई मामिलो थिए पियो। अॼु बि जिन्नात इहो कमु कनि था। ईअं ई इंसानी जेके शैतान आहिनि, अल्लाहु अकबर कबीरा, इंसान जी सूरत सिफ़त शैतान, ढांचो वजूद बसारत शिकलो शबाहत सब इंसानी निमाहे, पर उन जो किरदार, पर उन जो गालियों, उन जा अकीदा, उन जा नजरिया, उन जो कोशिशों कावशों, उन जो खबरों ऐं चारूं, उन जो उठण ऐं वेहण, उन जो ॾियण ऐं वठण, समूरे जो समूरो ईअं ई आहे जीअं शैतान जी चाहत आहे। रब करीम फरमायो जीअं जिन्ननि मज़ा शैतान थियनि था, ईअं इंसाननि मज़ा बि शैतान अथव। जीअं जिन हिक ॿिए जी टपाल पुॼाईंदा आहिनि, ईअं इंसान बि शैतान जेके आहिनि हिक ॿिए जी टपाल पहुचाए करे कंहिंखे ज़लील कंदा, ख़्वार कंदा, कंहिंजो नुक़सान कंदा, तबाही कंदा। तो जीअं इंसान भला आहिनि, ईअं इंसाननि में शैतान सिफ़त भी मौजूद आई। ईअं ई जिन भला भी आई ऐं जिन्ननि में शैतान भी आई। व अन्ना मिन्नल मुस्लिमून व मिन्नल क़ासितून फमन अस्लम फउलाइक तहर्रउ रशदा। जिन्हनि पाण इक़रार कयो आहे, असां मज़ा के अहिड़ा आहिनि जेके फरमा बरदार आहिनि, रब करीम जा इबादत गुज़ार आहिनि। के वरी असां में अहिड़ा आहिनि जेके निकम्मा बदबख्त नामुरादा नाफरमान आहिनि। फमन अस्लम फउलाइक तहर्रउ रशदा।
जिन्हनि रब करीम जे सॾड़े के क़बूल कयो, अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारी, रसूल करीम ने फरमान के क़बूल कयो, ज़िंदगी गुज़ारियूं, उन्हनि कोशिश करे पंहिंजो सिधी राह इख्तियार करे वरिती आहे। व अमल क़ासितून फ़कानू लिजहन्नम हतबा। अल्लाह जो क़ुरान चए थो त जिन्ननि में कहिड़ा बदबख्त बि आहिनि जेके जहन्नम जो ॿारनि थींदा। जीअं इंसान जन्नत में जहन्नम में वेंदा, ईअं जिन्न भी जहन्नम ऐं जन्नत में वेंदा। जीअं इंसान नेक ऐं बद, ईअं जिन्न भी नेक ऐं बद। जिन्ननि ऐं इंसाननि जी रहाइश घरनि में भी आहे, घरनि जे काकूसनि बाथरूमनि में वाशरूमनि में भी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिन्न क़ौम जो को ख़ासि ठिकाणो मुक़ररु न कयो आहे। जिन त शैतान मस्जिद में भी अचे थो, इंसान मस्जिद खां परे भॼंदो आहे, पर शैतान जिन्न हिकिड़ा फर्मा बरदार हुए तो वही आखिर मस्जिद में जिन्न, पर जेके शैतान जिन्न आहिनि उन्हनि जो भी ज़ोर मस्जिद ते थींदो आहे, ख़बर आहे या? पर जेके शैतान इंसान आहिनि उन्हनि जो ज़ोर मस्जिद ते कोन थो थिए। इन सुफ़त में घणो करे शैतान भलो, पर शैतान वरी बे नज़रिए सां ईंदो आहे मस्जिद में। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेॾीमहिल मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो आहे, शैतान उतां फरार थींदो आहे, निकिरंदो आहे, भॼंदो आहे। जे शैतानी अज़ान जो आवाज़ परे वेंदो, शैतान जे कननि में पवंदो, यो शैतान परे भॼंदो वेंदो, इन खां इहो आवाज़ बर्दाश्त कोन थो थिए। ॻाल्हि कईसूं न, जे जिन्ननि में शैतान आहिनि, इहे इंसाननि में भी आहिनि। जेके फरमा बरदार जिन्न आहिनि उहे अल्लाह जी अज़ान ॿुधी करे फौरन डोड़ी ईंदा मस्जिद ॾांहुं। जेके फरमा बरदार इंसान आहिनि अज़ान ॿुधी करे कचहरी बि छॾे ॾींदा, दुकान दड़ी भी छड़े दींदा, बनी मारो भी छड़े दींदा, घर बार भी छड़े करे मस्जिद रवाना थींदा। जिन्नन में शैतान आहिनि अज़ान ॿुधी करे परे भॼंदा, इंसाननि में भी शैतान आहिनि अज़ान ॿुधी करे परे भॼंदा, मस्जिद रवाना। ॾिसंदा वञो मुमासिलत, तकाबुल कंदा वञो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जेॾीमहिल पंहिंजे घरनि जे वाशरूमनि में दाख़िल थींदा कयो, बाथरूमनि बैतुल खला में काकूस में दाख़िल थींदा करियो, ओॾीमहिल दुआ पढ़ंदा कयो, बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुथि वल खबाइस। ए अल्लाह तुंहिंजी पनाह में तो अचां, ऐं हिन जगह ते दाख़िल थियां पियो, हिते बदतरीन जिन्न मुदक्कर मर्द जिन्न रहंदा, इते बदतरीन बेहया बद किरदार जिन्नियों भी रहन थियूं। अल्लाह ऐं तुंहिंजी पनाह में तो अचां किथे ऐं हिन जगह ते दाख़िल थियण खां पोइ उन्हनि जे कंहिं हमले में न अची वञा, कंहिं शर में न अची वञा। ऐं अल्लाह किथे मूंखे वर्गलाए न विझंजो इन जगह ते दाख़िल थियण खां पोइ, ऐं कंहिं गुनाह जो मुर्तकिब न थी वञा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, घरनि जे वाशरूमनि में बाथरूमनि में भी जिन्न ऐं जिन्नात, शरीर जिन्न खबीस जिन्न ऐं जिन्नियूं मौजूद आहिनि, शैतान शैतानियूं मौजूद आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेॾीमहिल रात थींदी आहे ओॾीमहिल पंहिंजे घरनि जा दरवाज़ा भी बंदि करियो, पर बिस्मिल्लाह पढ़ी करे। ओ तव्हांजे घरनि में जेकॾहिं को ॾीओ ॿरे पियो, का चिमनी ॿरे पई, तो उन्हीअ खे बि बिस्मिल्लाह करे बंदि करे छॾियो। जेकॾहिं तव्हांजे खाद पीत जा बर्तन आहिनि उन्हनि जा मुंहं भी बंदि करे छॾियो। अवां पंहिंजे थांव ठिकरनि खे भी बंदि महफ़ूज़ करे रखी छॾियो। छो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं कंहिं घर में या चिमनी बरंदड़ हूंदी आहे, बाग बरंदड़ हूंदी आहे, तो पोइ जेके शैतान जिन्न आहिनि उन्हनि मां चिंगारियूं टांडा खणी करे तव्हांजे घर खे बि बाह ॾेई सघनि था। बल्कि मदीने पाक में ईअं थियो भी सही। मदीने पाक में कीअं थियो, हिकिड़े घर में ॾीओ ॿरियो पे, चिमनी ॿरी पे,
कोई जेको कुओ आहे न कुओ, तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कुए खे बि मारण जो हुकुम ॾिनो आहे। वो चिमनी जो ॿरी पियो त हुन में धागो हो हेठां निकितल, उन कुए छा कयो, हुनजे करे थी का खाइण जी शइ आहे, उन धागे मां चक हणी जो हुनखे छिके वियो कोई पंहिंजे ॿियर ॾांहुं, जीअं छिके पियो त सामान खे बाहि लॻी वई, सामान खे बाहि लॻी वई, पूरो घर सड़ी वियो, घर में जेके भाती हुया से बि सड़ी रखी विया हुया। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इन कुए खे मारियो। इहो कुओ तव्हांखे बाहि ॾेई सघे थो, तव्हांजे घर खे तबाह करे सघे थो। ऐं जिन घर में आहिनि, इहे जिन बि इहो कमु करे सघनि था, तबाही करे सघनि था, शैतानगिरी कंदा। तॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेॾीमहिल घर में दाख़िल थींदा आहियो ओॾीमहिल बिस्मिल्लाह पढ़ी करे घर में दाख़िल थींदा करियो। जीअं तव्हां बिस्मिल्लाह पढ़ी करे घर में दाख़िल थींदव, शैतान जिन नेक जिन भले घर में हुजनि त न को मसलो ई कोन्हे, पर शैतान जिन हर जगह ते इंसान जो वेरी आहे। पाण करीमन फरमायो त जेॾीमहिल घर में दाख़िल थींदा आहियो त बिस्मिल्लाह पढ़ी करे घर में दाख़िल थींदा कयो। जीअं ई तव्हां बिस्मिल्लाह पढ़ी करे घर में दाख़िल थींदव तो इहो शैतान जिन घर में कोन दाख़िल थी सघंदो। सिर्फ़ हिकिड़ो न बल्कि हुनजो पूरो जथो, पूरी टोलो हुन सां गॾु हूंदो आहे, जमात गॾु हूंदी आहे। उहो सरदार हुननि खे चवंदो आहे वापसि हलो, अॼु तव्हांजो हिन घर में दाख़िल थियण जो को रस्तो ई न बचियो आहे, छो जो घर जे मालिक घर में दाख़िल थींदे अहिड़ी ज़ात जो नालो वठी छॾियो आहे, पंहिंजे घर खे, पंहिंजो पाण खे, पंहिंजे माल मता खे, पंहिंजे ॿार बचन खे अहिड़ी अल्लाह जी पनाह में ॾेई छॾियो आहे जंहिंजी ताक़त सां मुक़ाबिलो पाण करे ई कोन था सघूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेॾीमहिल तव्हां खाईंदा आहियो त साॼे हथ सां खाईंदा करियो, छो जो खाॿे हथ सां खाइण पीअण शैतान जो कमु आहे। ॻाल्हि कईसूं जीअं जिननि में शैतान ई इंसाननि में बि, इंसान बि खाॿे हथ सां दब दबा लॻी वई आहे, पीअंदा बि खाॿे हथ सां। ऐं हिन दौर में त हिकिड़ो स्टाइल थी चुको आहे, स्टाइल माना पंहिंजो पाण खे वॾो सम्झणु, खाॿे हथ सां खाऊं पिया। अल्लाहु अकबर कबीरा। अक्सर तबके खे ॾिसंदा आहियूं न, प्यालो हथ में आहे, गिरां पटंदा, गिरां ॿिए वात में विधऊं, पोयां प्याले सां ढुक भरियऊं। हाणे हिननि खे चओ त अल्लाह जा बाना, अल्लाह जी बानी, साॼे हथ सां खाओ। हेॾा गिरां लॻायूं, हेॾा लस्सी जो ढुक भरियऊं, हेॾा गिरां लॻायूं, हेॾा गुड़ जी गोड़ी मज़ा चस्को वरितऊं। अल्लाह जा बानो, अल्लाह जो बानो, साॼे हथ सां खाओ। इते ई फौरन जवाब अची वेंदो आहे। कहिड़ो जवाब? ही हथ काबू आहे, छो जो वात में गिरां पिया आहियूं। अकुली जवाब। हालांकि तव्हां गिरां हणी हथ फारिग कयो आहे, पोइ प्यालो मुंहं ते चाढ़ियो आहे, पोइ तव्हां गिलास मुंहं ते चाढ़ियो आहे, न एतिरे क़दुरु बेसब्री। पर इन गफ़लत, इन बेसब्री में बि इंसान शैतानी कम पियो करे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमी खाओ था त बिस्मिल्लाह पढ़ी करे खाईंदा करियो, छो जो जेॾीमहिल तव्हां खाधो लॻाईंदा आहियो, वेहंदा आहियो, अवां बि वेहो था, पर जेके शरीर शैतान जिन आहिनि उहे बि अवां सां गॾु वेहंदा। जेकॾहिं तव्हां बिस्मिल्लाह पढ़ी करे न खाईंदा तो शरीर शैतान जिन बि तव्हां सां गॾु खाईंदा। नतीजो छा निकिरंदो? अवां जो उन खाधे पीते में बरकत कान हूंदी। नतीजो छा थींदो? जो बादो का तव्हां इहो खाधो खाईंदव बग़ैर बिस्मिल्लाह पढ़ी करे, शैतान जिन जी शिराक जे करे अवां जे लाइ इहो खाधो पीतो नुक़सान जो सबबु थी सघे थो, जानलेवा बि थी सघे थो, के मूज़ी मर्ज़ जो सबबु थी सघे थो। इन्हीअ जे करे शैतान तव्हांजे वाशरूमनि में बि रहंदा, शैतान तव्हांजे घरनि में बि रहंदा। शैतान अवां घर में दाख़िल थियो त अवां सां गॾु दाख़िल थियंदा। अवां जेॾीमहिल ॿाहिरि निकिरो था त शैतान ऐं फ़रिश्तो दरवाज़े ते चौकीदार बीठल आहिनि। हिकिड़ो शैतान झंडो खयो वेठो आहे, हुनजो लश्कर आहे, ॿिए पासे फ़रिश्तो अल्लाह जी रहमत जो बि झंडो खयो वेठो आहे। मुस्नद अहमद जा अल्फाज़ आहिनि, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जना को
को बि बानो घरों निकरंदो आ, घरों निकरंदे दुआ पढ़ंदो आ, बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। ऐं घरनि मां निकिरण जी इब्तिदा करियां पियो अल्लाह जे नाले सां। मूं समूरो भरवसो घर जी सॼी हिफ़ाज़त जो ज़िमो अल्लाह ते रखियो आहे। मूं पंहिंजे सफ़र कारोबार जो अचण वञण जो ज़िमो समूरे अल्लाह जे सुपर्द कयो आहे। ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। हिन सफ़र दौरान या मुंहिंजी पुठ पोयां घर में नेकियुनि जा कम कराइण वारो भी अल्लाह, सफ़र में मूंखां नेकियुनि जा कम करण वारो भी अल्लाह, मुंहिंजे घर के मुंहिंजे पोयां बदियनि खां बचाइण वारो भी अल्लाह, सफ़र में मूंखे बदियनि खां बचाइण वारो भी अल्लाह, मुंहिंजे घर में मुंहिंजे पोयां घर जी हिफ़ाज़त करण वारो भी अल्लाह, सफ़र में मुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो भी अल्लाह। कोई हो शैतान जेको झंडे वारो हूंदो आहे उहो पंहिंजे लश्कर खे चवंदो आहे ओ मुंहिंजा लश्करियो, ओ मुंहिंजी जमायत वारो ॿुधो, अॼु हिन माण्हू पंहिंजो पाण खे अल्लाह जी पनाह में ॾेई छॾियो आहे, अहिड़ी ज़ात जी पनाह में ॾेई छॾियो आहे जो हिन जो कंहिं बि क़िस्म जो पाण को बि नुक़सान नथा करे सघूं। उहो रहमत वारो फ़रिश्तो रहमत वारे फ़रिश्तनि सां गॾु ॿिया फ़रिश्ता उन इंसान सां गॾु हलनि था। पर जेकॾहिं को माण्हू बिस्मिल्लाह पढ़ी करे घरों न निकिरंदो आहे त पोइ छा थींदो आहे? पिन कढी वरी लॻाइसि। जेकॾहिं को माण्हू बिस्मिल्लाह पढ़ी करे घरों न निकिरंदो आहे त पोइ इहो शैतान ऐं उनजी पूरी जमायत उन सां गॾु हली पवंदी आहे। पोइ पोयां घर में बि तबाहियूं झेड़ा झटा नुक़सान बीमारियूं, त सफ़र में भी नुक़सान ऐं बेबरकती, इंसान गुनाहनि जो शिकार, इंसान कई नुक़साननि जो शिकार थी वेंदो आहे। त शैतान जिन हर तरह सां हर मोड़ ते इंसान जे साम्हूं आहे। अल्लाह तबारक व तआला जिन्न के शैतान जिन्न के इंसान जो वेरी बणाए छॾियो आहे। तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तमाम तर तालीम ॾिनियूं आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बाज़ार जे बारे में फरमायो आहे, सही मुस्लिम किताबुल फ़दाइल, फ़दाइल उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे, उन फजीलतन जे बयान उनमें हदीस मौजूद आहे। नबी मुकर्रम फरमायो ला तकूनन्ना इन इस्तताअता अव्वल मन यदखुल अस्सूक। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा उम्मती तू उन्हनि माण्हुनि जा हरगिज़ न थी जाए जेके माण्हू सभ खां पहिरियां बाज़ार में दाख़िल थियनि था। ओ मुंहिंजा उम्मती तो उन्हनि माण्हुनि मजा बि न थी जा भला आख़िर मन यख़रुज मिनहा, जो बाज़ार मां सभिनी खां आख़िर में निकिरण वारो थी उन्हनि में बि न थी जा। कोशिश इहा कजां, छो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़इन्नहा मारकतु शैतान, इहा जेका बाज़ार आहे इहो शैतान जो मैदान जंग आहे, इहो शैतान जो मैदान आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व बिहा यंसिबु राया, इन्ही बाज़ार में अल्लाह रब्बुल आलमीन इन शैतान के एतिरो इख्तियार ॾेई छॾियो आहे जे इंसान के इख्तियार आहे पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारी। ऐं शैतान जिन्ननि खे बि इख्तियार आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारियो, पर गुनाह कंदव त गुनाहनि जी सज़ा, नेकियूं कंदव त नेकियुनि जो सुठो बदिलो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो शैतान बाज़ार में झंडो लॻाए छॾींदो आहे। तॾहिं पाण करीमन फरमायो त कोशिश कंदा करियो त बाज़ार में पहिरियों माण्हू अवाम जा न हुजणु खपे, आख़िरी माण्हू बि अवाम जा न हुजणु खपे। पर असां मुसलमाननि जो सिस्टम उबतो आहे, बाज़ार में बि सभ खां पहिरियां मूंखे दाख़िल थियणो आहे। इहो बाबा भलो माण्हू अथव, पापनि अथई, सभिनी खां पहिरियां दुकान खोलींदो आहे ऐं सभिनी खां आख़िर में दुकान बंदि कंदो आहे।
ओ कराची होटल वारा जुम्मतुल मुबारक जो ॾियारो थे जुम्मे में सभिनी का आखिर में अचण वारा थींदासीं सलाम वराए बस कंदासीं सभिनि खां पहिरियां जूती मूंखे पाइणी आहे कंहिंखे बि इहा सोच कान हूंदी आहे इल्ला माशा अल्लाह अॼु मूंखे मस्जिद में सभिनि खां पहिरियां वञिणो आहे माना सॼो कम असांजो सिस्टम ऐं दस्तूर अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिनी तालीम जे खिलाफ आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाज़ार में सभ खां पहिरियां दाख़िल न थियण वारा थियो ऐं आख़िरत में सभिनी खां पहिरियां न निकिरण वारा थियो ॿिया माण्हू दाख़िल थी वञनि अलिया पोइ तव्हीं दाख़िल थियो जेकॾहिं शैतान जो मुहादो थिए के नुक़सान जा ज़िम्मेदार थियनि त ॿिया थियनि अमीं न थियो जेकॾहिं आख़िर में सॼी बाज़ार खाली थी वेंदी हली तव्हां निकिरंदव मुमकिन आहे को नुक़सान थिए हुनजो ज़िम्मेदार अव्हांखे बणायो वञे इन्हीअ जे करे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाज़ार बि मैदान जंग आहे शैतान जो शैतान उते अल्लाह जे बाननि सां जंग कंदो आहे शैतान अल्लाह जा बाना जेके इज़त वारा जेके इबादत गुज़ार जेके नेक साले हूंदा आहिनि जेके बाज़ार में दुकानदारी हया जे किरदार हया जे पैमाने में करण वारा हूंदा आहिनि सच्चाई सां करण वारा हूंदा आहिनि सही सलामत शयूं 2 नंबर वारियूं शयूं न ॾियण वारा आहिनि 1 नंबर वारी शइ ॾियण वारा रेट भी मुनासिब करण वारा गरीब मिस्कीन जो ख्याल रखण वारा अल्लाह रब्बुल आलमीन जा या नेक बाना तव मुमकिन आहे को शरीर शैतान को रात जो नुक़सान करे वञे तव्हां पहिरियां वञो त अव्हांखे ज़िम्मेदार ठहरायो वञे मुमकिन आहे आख़िर में निकिरण जे करे के नुक़सान जो ज़िम्मेदार अव्हांखे बणायो वञे इन्हीअ जे करे मोहम्मद करीम फरमायो नेक साले माण्हू खे कोशिशि करणु खपे त बाज़ार में पहिरियों माण्हू न थिए दाख़िल थियण वारो सभिनी खां आख़िर में बि निकिरण वारो न थिए छो जो शैतान उते मौजूदु आहे नेक साले माण्हुनि जो दुश्मन तव्हांखे फसाए विझंदो किथे ड्रामे में अॼु पाण वरी मशीन में जवाब पई ॾे धप पई करे चा हले शैतान जी लॻा त साले चा त मुलो अचे असांजे पोयां लॻो आहे हेॾी सारी जमायत खे असीं वरगलाए वेठा आहियूं हीअ जेकॾहिं हिन मां 4 ॼणा बि सुधरी विया हलिया ठुप बंदि करे छॾीसि ठुप जवाब दे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तालीम देने लेकिन एक साले मानो आया उनकी साफ साफ सच्चाई सा ईमानदारी सा खेल दवाई सा कारोबार में हलाल जो कारोबार आयो इन जो कहते लोग ना बचना करियो जो बाजार में पहिरियां भी दाखिल थियो ऐं आखिरत में भी निकरण वारा थियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से दुआ है अल्लाह से मुके अवा के कुरान पाक हदीस पाक पढ़ण समझण करी इस्लाह करनी तौफीक अता फरमाए इंशाअल्लाह अज़ीज़ वरिया के ईंदड़ जुमन